कंदासीं सिंधी गुलकारा फौदिया सूमरे जो असुल नालो हकीमा हुयो। दोस्तों फौदिया सूमरो एक सिंध की बेहतरीन फनकार हुई ऐं उन सां गॾोगॾु फौदिया सूमरे ॿाहिरनि मुल्कनि में भी वञी पंहिंजा कलाम पेश कया, जंहिंमें कमो बेश 10 मुल्क अहिड़ा आहिनि जिन्हनि में फौदिया सूमरे खे घुराए करे उते उन्हनि जा फंक्शन रखिया विया। दोस्तों कंहिंखे ख़बर हुई त 1971 में पैदा थींदड़ हिन शख़्सियाणीअ, कंहिंखे ख़बर हुई त अॻिते हली एडी वॾी सिंध जी गुलकार थींदी ऐं जंग जर में फौदिया सूमरे जो नालो थींदो ऐं उन जा कलाम ॿुधबा। दोस्तों फौदिया सूमरे 110 एल्बम तक़रीबन गाया ऐं फौदिया सूमरे जा 110 ई एल्बम इश्क जे मुतालिक़ हुया ऐं फौदिया सूमरे खे शादी थियल हुई हिकु ॻोठ जे वॾेरे सां ऐं उन फौदिया सूमरे में हिकु धीअ जो बि औलाद हुयो फौदिया सूमरे खे। दोस्तों फौदिया सूमरे अलशाबाद एवॉर्ड ऐं भिटाई एवॉर्ड जे गॾोगॾु ऐं ॿिया बि खोड़ सारा एवॉर्ड सिंध जा फौदिया सूमरे खे मिलियल आहिनि ऐं फौदिया सूमरे पंहिंजी शुरूआति सेरनि खां ऐं जेको आहे सो शादियुनि खां पंहिंजी शुरूआति कई ऐं उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता हलंदे हलंदे सिंध जी हिकु मक़बूल तरीन फ़नकारा थी वई। दोस्तों फौदिया सूमरे ऐं जलाल चांडे जूं कहाणियूं ॿई मैच पियूं थियनि पाण में। फौदिया सूमरे खे बि नंढे हूंदे ॻाइण घर जा माण्हू न छॾींदा हुया, उन्हनि जो वालिद साहबु ऐं उन्हनि जो घर जेको आहे सो हिकु मज़हबी ख़ानदान सां तालुक़ रखंदो हुयो ऐं उन जो फौदिया सूमरे जो पीउ नात वग़ैरह चवंदो हुयो ऐं फौदिया सूमरे जी अमड़ जेका आहे शादियुनि में वञी सेरा वग़ैरह चवंदी हुई। दोस्तों पाड़े में ऐं ॻोठ में जेका बि शादी थींदी हुई फौदिया सूमरे खे घुराए करे उते जेको आहे सो फौदिया सूमरे जा नात ऐं जेको आहे सो जेके सेरा चवंदा आहिनि मायूं उहे सेरा ॿुधंदा हुया ऐं उन खां अलावा हर साल मुहर्रम में फौदिया सूमरे जो नओं एल्बम सिंधी ज़बान में नात ऐं नुआ ख़ानी जेको आहे सो फौदिया सूमरे तमामु घणा एल्बम कया ऐं फौदिया सूमरो वाहिद सिंध जी उहा गुलकारा हुई जंहिंखे सिंध में तमामु घणी मक़बूल ऐं तमामु घणी जेको आहे सो वायरल थी। दोस्तों फौदिया सूमरो तमामु घणी पॉपुलर हुजण जे करे भारी भरकम जेको आहे सो रक़म बि वसूल कया जेको केस्ट कंपनी वारनि खां ऐं केस्ट कंपनी वारनि उन जे एज़ाज़ में खोड़ सारनि जॻहनि में जेको आहे सो फौदिया सूमरे खे सोना ताज बि गिफ्ट तौरु ॾिना ऐं फौदिया सूमरो सिंध जी उहा वाहिद फ़नकार हुई, औरत फ़नकार हुई जंहिंखे तमामु घणी जेको आहे सो मक़बूलियत मिली। दोस्तों फौदिया सूमरो सिंध में तमामु घणी मक़बूल आहे ऐं फौदिया सूमरे जा खोड़ सारा गीत अले मुंहिंजा मारवड़ा इहो कलाम बि तमामु घणो जेको आहे सो सिंध में पॉपुलर थियो ऐं ॿिया बि खोड़ सारा जेको आहे सो कलाम आहिनि। तक़रीबन सभई एल्बम जेको आहे फौदिया सूमरे जा सिंध में तमामु घणो वायरल आहिनि। सिंध में जंग जर में फौदिया सूमरे खे तमामु घणो ॿुधो वेंदो हुयो ऐं उन टाइम में केस्टन कंपनी वारनि जो तमामु घणो उरूज हुयो उन टाइम में ऐं केस्ट कंपनी वारा तमामु घणो जेको आहे सो उन टाइम में वायरल हुया छाजे करे जो केस्टन जो दौरु हुयो। उन टाइम में केस्टूं तमामु घणियूं माण्हू ॿुधनि पिया, रेडियो टेप ऐं जेको आहे सो उन खां अलावा तमामु घणी पॉपुलर हुई फौदिया सूमरो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे